सो तवज्जो ना है इन जे करे सबनी हथ मथे खया आहिनि। हाणे हथ मथे खणी सुभान अल्लाह चो, जंहिंजो तवज्जो आहे उहे सभई ज़ोर सां सुभान अल्लाह चई ॾेखारो। न ईअं न जंहिंजो तवज्जो आहे उहे सुभान अल्लाह हथ खणी चई ॾेखारियो त ख़बर पवे। मां हिकिड़ो अल्लाह जे नाले वठण जे लाइ सुभान अल्लाह चवण लाइ नंढड़ो मुक़ाबिलो कराईंदो आहियां, उहो करायांसीं। कारी साहब गुल मोहम्मद साहब उन जो फ़ैसिलो कंदा। इन झंडे खां अॻिते जेके वेठा आहियो इहे सुभान अल्लाह अल्लाह जो नालो बुलंद कयो, आख़िर वारा ख़ामोश रहो त ख़बर पवे घणो पाणी आहे तव्हां में। सुभान अल्लाह चओ। ऐं आवाज़ आयो अच्छा। हाणे जेको आहे अल्लाहु अकबर, अॻियां हिकु दफ़ो वरी मौक़ो ॾियांव थो, सुभान अल्लाह चई ॾेखारियो त ख़बर पवे। हाणे आख़िर वारा सुभान अल्लाह चओ, अॻियां ख़ामोश रहो त ख़बर पए कहिड़नि में ताक़त सुभान अल्लाह चवण जी वधीक आहे। हाणे सभई गॾिजी हथ बुलंद करे सुभान अल्लाह चई ॾेखारियो त ख़बर पए। मूं अर्ज़ कयो त रिसालत मआब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां जेके प्रोग्राम थियनि था, असांजे अंदरि जेकॾहिं सीरत मुस्तफ़ा अची वञे त असांजी दुनिया भी कामयाब आहे, आख़िरत भी कामयाब आहे। जे असांजे बच्चन जी ज़िंदगी में सीरत मुस्तफ़ा अची वञे त असांजे बच्चन जी ज़िंदगी दुनिया ऐं आख़िरत कामयाब आहे। अहिड़े तरीक़े सां असांजे अमड़िन, असांजे भेनरुनि, असांजे अम्मा जे ज़िंदगी जे अंदरि जेकॾहिं तव्हां ऐं असांजे घर में सीरत मुस्तफ़ा अचे, अम्मा फातिमत ज़हरा वारी, अम्मा आयशा सिद्दीक़ा वारी ज़िंदगी अची वञे त पोइ दुनिया भी ठही पवे, आख़िरत भी ठही पवे। असां ई तव्हां कुर्बानी मोहम्मद मुस्तफ़ा ते ॾियण लाइ हर वक़्तु तयारी जो नारो हणंदा आहियूं ऐं हणंदा अचूं पिया। निमाज़ जी पाबंदी सीरत मुस्तफ़ा है, क़ुरान जी तिलावत सीरत मुस्तफ़ा है, रोज़ो रखण सीरत मुस्तफ़ा है, ख़त्म नबुव्वत जो नारो हणण सीरत मुस्तफ़ा है, औलिया अल्लाह सां सोबत रखी अल्लाह जो नालो वठण सीरत मुस्तफ़ा है। साईं बेर शरीफ वारन सां बैयत करे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा ताईं पंहिंजे सिलसिले कादरिया के पहुंचाइण सीरत मुस्तफ़ा जो हिकिड़ो उनवान आहे। साईं हाले जी सां बैयत करण सीरत मुस्तफ़ा जो हिकु उनवान आहे। अमरोट शरीफ सां बैयत करण सीरत मुस्तफ़ा जो हिकु उनवान आहे। साईं शाहपुर चाकर वारन सां बैयत करण सीरत मुस्तफ़ा जो हिकु उनवान आहे। जे तूं ऐं असां सीरत मुस्तफ़ा के पंहिंजे ज़िंदगी में सवारण घुरूं था त पोइ क़ुरान मजीद के सीने सां लगाए क़ुरान ते अमल कंदासीं त ही दुनिया भी संवरजी वेंदी, आख़िरत में भी अल्लाह कामयाबी नसीब फरमाए छॾींदो। अजीज दोस्तो, इंशाअल्लाह तव्हां खे उलमाए किराम सीरत मुस्तफ़ा ते पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में ॿुधाईंदा। मूं क़ुरान मजीद जी हिकिड़ी आयत पढ़ी, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम। सहाबाए किराम रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमाइन उहे हुया जिन रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िंदगी जे अंदर एतिरो त साथ ॾिनो जो पंहिंजा बच्चा कुर्बान कराए छॾिया, लेकिन मोहम्मद मुस्तफ़ा जे कलमे खे न छॾियो। पाण खे त टुकड़ा कराए छॾियो पर नबी जे कलमे खे न छॾियो। मुसलमान जे कलमे जो क़दर पुछणो आहे, तोखे ऐं मूंखे कलमो घर वेठे मिलियो वा, अम्मा जी झोली में मिलियो वा। हे क़ुरान अम्मा जी झोली में मिलियो, मदरसे जे उस्ताद खां मिलियो, लेकिन क़दर पुछ, कलमो पुछ त अम्मा सुमैया खां पुछ जेका ब टुकर थी वई, कलमो न छॾई। क़दर कलमे जो पुछणो वा त हज़रत बिलाल खां पुछ जेको तती रेत ते कुर्बानी ॾे, कलमो नथो छॾे, मोहम्मद मुस्तफ़ा जी सीरत के नथो छॾे। हज़रत खुबैब ऐं हज़रत खुबाब खां पुछ जिन कुर्बानियूं ॾिनियूं पर सीरत मुस्तफ़ा के न छॾियो। उन्हनि सहाबा खां पुछ, हज़रत साद ऐं सईद खां कलमे ऐं क़ुरान जी सीरत मुस्तफ़ा जी कुर्बानी ऐं क़दुर पुछ जिन सब कुछ त छॾे छॾियो पर पंहिंजे कुर्बान करे छॾियऊं पर मोहम्मद मुस्तफ़ा जे कलमे के न छॾियऊं। कुर्बान वञा सहाबा जी ज़िंदगी तां, कुर्बान वञा सिद्दीक़
सिद्दीक अकबर जी जिंदगी ऐं इश्क मुस्तफा था नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूवत पर ऐलान जंग फरमायो। पाण फरमायो तवज्जो आखिरी गाल पाण फरमायो अज जंग जो ऐलान आ ऐं जंहिं वटि जेको कुछ हुजे वो खणी अचो। हजरत उमर फारूक आजम वया, उस्मान अली वया, हजरत अबू बकर सिद्दीक वया पंहिंजे पंहिंजे घर में। मुसलमान इश्क मुस्तफा ते तवज्जो कर। रबीउल अव्वल अचे पियो, सैयदना अबू बकर सिद्दीक तवज्जो कर घर में रुमाल विछायो। जेको कुछ सैयदना अबू बकर सिद्दीक जे घर में हो मां सीरत मुस्तफा जी एक झलक पेश करण घुरा थो। वधीक वक्त ना है, उलमा तशरीफ फरमाहिन। सैयदना अबू बकर सिद्दीक घर आया, रुमाल विछायो, सब सामान खणी उन रुमाल में रखियो। रखण खां बाद में पंहिंजे उन जमाने जी दीवार ते हथ लगाए कुछ गोलन लगा। अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा रजी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, अब्बा जान जेको कुछ घर में हो तवा खणी रुमाल में रखियो, घर में त ॿियो कुछ कोने, तवा छा था गोलियो? अबू बकर सिद्दीक फरमायो, हाओ आयशा सब कुछ तवा खणी इन रुमाल में रखियो वा, लेकिन मां हिन दीवार में हिकड़ी सुई रखी ही जेका मुंहिंजो इश्क मुस्तफा गवारा नथो करे, तमा इया सुई घर में रखा, इहो भी खणी मोहम्मद मुस्तफा जे कदमन में कुर्बान करण चाहियां। जोर सा सुभान अल्लाह। ॾाढा सभई गरजी सुभान अल्लाह। उन खां बाद में हुजूर जे खिदमत में हजरत अबू बकर सिद्दीक सामान पेश कयो। पान पुछन था, उमर तो छा आंदो आ? फरमाई, या रसूल अल्लाह हेतरा दिरहम दीनार आंदा। उस्मान तो छा आंदो आ? या रसूल अल्लाह 200 उठ काहे आयुम। अली तो छा आंदो आ? या रसूल अल्लाह ज़िरा आंदी आ, दीनार आंदा हिन, सामान आंदो आ। अबू बकर तो छा आंदो आ? फरमाई, कुर्बान वञा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में जेको कुछ अबू बकर वट हो सब खणी आयो वा, घर में अल्लाह जो नालो छड़े आयो वा। कहीं चवण वारे अबू बकर सिद्दीक जे शान में हिय चयो, सहाबे पाक मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया, सहाबे पाक मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया कि दीन पे बेधड़क सबने मालो जर दिया। किसी ने सिर्फ निस्फ घर दिया, किसी ने सुल्स जर दिया, मगर आयशा के बाप अबू बकर सिद्दीक ने ओ दिया तो इस कदर दिया, खुदा के नाम के सिवा जो कुछ था ला के भर दिया। नारे तकबीर, शाने सहाबा, कोई दोस्त जवाब था, शाने सहाबा, शाने सहाबा, शाने उमर फारूक, नारे तकबीर। इंशाअल्लाह नमाज जी पाबंदी कंदो, इंशाअल्लाह कुरान पाक जे तिलावत जी पाबंदी कंदो, आलिमन जो साथ ॾींदो इंशाअल्लाह। केड़ा केड़ा था चवन था असां आलिमन जो साथ ॾींदासीं, सभई हथ मथे करे चो इंशाअल्लाह साथ ॾींदासीं। खत्मे नबूवत लाइ आलिमन जो साथ ॾींदो, नामूसे रिसालत लाइ आलिमन जो साथ ॾींदो, जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾींदो, हक जे आलिमन जो साथ ॾींदो। जेकॾहिं जान ॾियणी पई त जान ॾींदो खत्मे नबूवत जे लाइ इंशाअल्लाह। ॿुधण घुरा थो, सभई चो इंशाअल्लाह साथ ॾींदासीं, आलिमन जो साथ ॾींदासीं। काइद मिल्लत इस्लामिया इमामुल इनकलाब हजरत मौलाना फजलुर रहमान जो मस्जिद ऐं मदरसन जे दिफ़ा लाइ, खत्मे नबूवत जे दिफ़ा लाइ, पाकिस्तान जे दिफ़ा लाइ, कुरान ऐं हदीस जे दिफ़ा लाइ, हिन खानकाहुनि जे दिफ़ा जे लाइ केड़ा केड़ा चवन था जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾींदासीं। हम हक को सदाकत का परचम घर घर लहरा कर दम लेंगे, चो इंशाअल्लाह। हम हक को सदाकत का परचम घर घर लहरा कर दम लेंगे।